Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. सियालकोट जे क़ौमी तक NA 75 डस्का ते नंढी चूंड दौरान पोलिंग अमलो ग़ाइब ऐं पोलिंग जे नतीजनि में फेरफार जा इंकशाफ। इलेक्शन कमीशन DRO ऐं RO खे गैर सरकारी नतीजा जारी करण खां रोके छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त NA 75 जा नतीजा गैर ज़रूरी तौर देर सां मिलिया। IG पंजाब, चीफ सेक्रेटरी, कमिश्नर ऐं DC सियालकोट सां राब्तनि बावजूद प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो पतो न पियो। लगातार कोशिशुनि खां पोइ प्रिज़ाइडिंग ऑफिसर सुबुह 6 वॻे पोलिंग बैग्स सूदो हाज़िर थियो। इलेक्शन कमीशन इंकशाफ कयो आहे त DRO ऐं RO NA 75 डस्का जे 20 पोलिंग स्टेशन जे नतीजनि में फेरफार जा ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। DRO खे ज़िम्मेवारनि जो पतो लॻाइण जी हिदायत। सूबाई इलेक्शन कमिश्नर ऐं जॉइंट इलेक्शन कमिश्नर खे RO ऑफिस पहुची रिकॉर्ड महफ़ूज़ करण जी हिदायत। ही मुआमरो इंतज़ामिया ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जी कमज़ोरी जो नतीजो लॻे। सिविलियन गाड़ी में सवार माण्हू रात जी ऊंधाई में NA 75 जे 20 पोलिंग स्टेशन जे प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे खंभे विया। शाहिदियूं मिलियूं आहिनि त प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे खणी वेंदड़ ज़मीनी मख़लूक जा माण्हू न हुआ। साज़िश तहत 20 पोलिंग स्टेशन जे नतीजनि में देर कई वई। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त NA 75 डस्का ते तारीख़ जी बदतरीन धांधली थी आहे। राति जो गुम थियल प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स पुलिस सुबुह जो 6 वॻे तहवील में RO वटि पेश थिया। प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स देर थियण ते अजीब क़िस्म जा बहाना कया ऐं 20 पोलिंग स्टेशन जा नतीजा RO अॻियां पेश करे छॾिया। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अवाण जो चवणु आहे त सूबे में नंढी चूंड बाबति ख़दशा ख़तमु कया वञनि। क़ानूनी तौरु नतीजा हासिल करण ऐं कामयाबी जो ऐलान करण PTI जी ज़िम्मेवारी आहे। नवाज़ लीग वारा चोरी खां पोइ सीना ज़ोरी करे रहिया आहिनि। नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल तरफ़ां फिरदौस आशिक़ अवाण ख़िलाफ़ कंडक्ट जो नोटिस वठण जो मुतालबो। एहसन इक़बाल जो चवणु आहे त NA 75 ते समूरी चूंड शकी बणिजी वई आहे। PTI धांधली जी कोशिश कई। डस्का जे 36 पोलिंग स्टेशन्स ते केतिरनि ई कलाकनि ताईं पोलिंग बंदि रखी वई। इलेक्शन कमीशन ज़िम्मेवार अमलदारनि खे इबरत जो निशानो बणाए त जीअं अॻिते को सरकारी अमलदार धांधली जो सोचे बि न सघे। ॿिनि सूबाई असेंबली जी सीटुनि ते नून लीग ऐं क़ौमी असेंबली जी हिक सीट ते PTI कामयाब। कारकुननि जो जश्न। KPK जे नौशहरा में तहरीक इंसाफ़ पंहिंजी सीट हाराए वई। PK 63 ते नून लीग कामयाब। PP 51 वज़ीराबाद जी सीट बि मुस्लिम लीग नून खटे वरिती। क़ौमी असेंबली जी सीट NA 45 कुरम ते PTI जो उम्मीदवार कामयाब। पीपल्स पार्टी फैसल वावडा जा नामज़दगी काग़ज़ चैलेंज करे छॾिया। PP अॻवान कादर मंदोखेल सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे फैसल वावडा खे नाअहल करार ॾियण जी इस्तदा करे छॾी। कादर मंदोखेल जो चवणु आहे त फैसल वावडा अमरीकी शहरियत बाबति हक़ीक़तूं लिकायूं। रिटर्निंग ऑफिसर एतराज़ ॿुधण खां इनकार कयो। फैसल वावडा खे हक़ीक़तूं लिकाइण ते नाअहल करार ॾेई संदसि नामज़दगी काग़ज़ रद्द कया वञनि। कोरोना वायरस जी हिफ़ाज़ती वैक्सीन जी हिक वधीक खेप कराची पहुची वई। सिंध जे सिहत खाते जे तर्जुमान मूजिबि साइनोफॉर्म जी वैक्सीन जा 1,21,000 डोज़ कराची पहुचाया विया आहिनि। मेहड़ में उमे रुबाब चांडियो जे वालिद, ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो मेहड़ जी अदालत में पेश। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस खां ईंदड़ ॿुधणी ते अॻु भराई रिपोर्ट बि तलब।
कराची जी एहतसाब अदालत में कोऑपरेटिव सोसाइटी में गैर कानूनी भर्तियुनि बाबति केस जी ॿुधणी। मुख्य जवाबदार निसार मोराई खे जेल में अदालत पहुचायो वियो। रेफरेंस जो फ़ैसिलो कुछ देर में ॿुधाइण जा इम्कान। दादू पुलिस वहशत जो निशानो बणियल 3 सालनि जी ॿारड़ी ऐं इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जा DNA लाइ वरितल सैंपल्स लम्स यूनिवर्सिटी जी लेबॉर्ट्री मोकिले छॾिया। डॉक्टर अकबर काज़ी जो चवणु आहे त लेबॉर्ट्री जी रिपोर्ट हफ़्ते अंदरि अची वेंदी, जंहिं बाद वधीक हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। घोटकी जो कच्चो धाड़ेलनि जी आमाजगाह बणियल। रामती भरिसां हिकु वधीक नौजवान मुश्ताक चाचड़ हिरक जी अगवा थी वियो। घोटकी पुलिस सखर, कश्मोर, शिकारपुर ऐं पंजाब सां वाॻियल कच्चे में ऑपरेशन शुरू करे छॾियो। SSP घोटकी उमर तुफ़ैल टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गेमड़ो, नांगवा ऐं रामती जे कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। कराची जी मेमण अस्पताल में ॿारड़ो फौत। वारसन जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। तबियत ख़राब थियण सबबि अस्पताल आंदल 2 वरनि जो मीसम अब्बास फौत थी वियो। वारसन जो चवणु आहे त ॿारड़ो राति जो मुकमल ठीक हो, मंझंदि जो ओचितो फौत थियो। अस्पताल मुकमल तौर ते कोस घर बणियल आहे। जानवरनि वारो सलूक कयो पियो वञे। खैरपुर जे इलाइक़े कुंभ भरिसां औरत जो घर मां फाहो खाधल लाशत। वारसन क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। ॻोठ गुल मोहम्मद ॼामणो में ज़ाहिदा ॼामणो जो लाश मिलियो। कंदकोट भरिसां ईदगाह मोहल्ले मां 60 वरनि जे शाह मोहम्मद भंगवार शख़्स जो लाश हथायो। पीरसन खे घुटा ॾेई क़त्ल करण जा चोबोल। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे जांच शुरू करे छॾी। असांजे पीउ खे नाक ॿधायो, असांखे विकिरो करे पंहिंजो पीउ छॾायो। घोटकी जे इलाइक़े रहरकी में व्याज खोरन ॻोठाणे सोमार शर खे 45 लख रुपयनि जो कर्ज़ी ॾियण आहे मथस केस दाख़िल कराए छॾियो। पुलिस मामले जी जांच करण बदिरां मुतासिर ॻोठाणे खे लॉकअप करे छॾियो। मुतासिर सोमार शहर जा मासूम ॿारड़ा प्रेस क्लब पहुची विया। पाण खे विकिरो करण जा होका। ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं अमानुल्ला शहर लुड़क लाणींदे आहियूं त असांखे केरु ख़रीद करे पैसा ॾिए त तयारु आहियूं, पीउ खे जेल मां छॾाइणो आहे। घोटकी भरिसां नारी मुबैना तौर अगवा। खैबर पख्तूनख्वा वासी शाज़े पठाण ख़िलाफ़ केस दाख़िल। ॻोठ दरिया ख़ान आरबाणी वासण माजिदा लोलाई जे वारसन FIR में मौक़िफ़ इख़्तियार कयो त जवाबदार शाज़े पठाण साथीनि सां गॾिजी माजिदा खे अगवा करे वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। नारी खे हथु करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध में सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। कंडियारो जे कच्चे वारे इलाइक़े में ॿेले खाते जी ज़मीन ते ऑपरेशन। 40 एकड़ ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराइण जी दावा। गड़ी खैरो शहर में इम्कानी ऑपरेशन जो ॿुधी शहरनि पाण मुरादो अॾावतूं ड्राहिण शुरू करे छॾियूं।